सांगड़ इरसा में तरमीम सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहिण ख़िलाफ़ सांगड़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि GDA जमायत इस्लामी JUI सिंध तरक़ी पसंद पार्टी जो फंक्शनल लीग ऑफिस खां रैली कढी डिजिटल प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। एहतजाजी अॻवानी GDA अॻवान अब्दुल हकीम राजड़, वक़ार हुसैन जट, मौलाना शुएब, अब्दुल बासित लांडर, जब्बार जुड़े जो, मुश्ताक जुड़े जो, अली ॾिनो ख़ासि के लिए बिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि चयो त इरसा क़ानून में तरमीम कंहिं बि सूरत में क़बूल न आहे, जॾहिं त सिंधु दरिया ते 6 केनाल न ठहणु घुरिजनि, छो त 6 केनाल ठहण सां सिंध जे तक़रीबन 48 खां 50 लख एकड़ गैर आबाद थी वेंदा, जंहिंजो मतिलबु लॻभॻि अधु सिंध तबाह थी वेंदी ऐं कराची में पीअण लाइ पाणी न मिलंदो। पीअण जे पाणी लाइ तरसंदासीं। हुन चयो त अगरि समुंड में पाणी न वञण करे समुंड उबतो वहंदो, तंहिं करे ठठो सजावल बदीन मुकमल तौर समुंड में हलिया वेंदा। हुन चयो त 6 केनाल ठाहिण सां कुझु मख़सूस कंपनियुनि खे फ़ाइदो पवंदो। उनखे ग्रीन कंपनी जो नालो ॾिनो वियो आहे, जेको फ़ाइदो कुझु कंपनियुनि लाइ त हूंदो पर करोड़े अवाम लाइ तबाही हूंदी। हुन चयो त 6 केनाल ठाहिण जी हिमायत करण ते असां आसिफ अली ज़रदारी खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयूं था। हुन वधीक चयो त जेकॾहिं इरसा क़ानून में तरमीम ऐं 6 नवां केनाल ठाहिण जो मनसूबो वापसि न वरितो वियो त मुल्क गीर एहतजाज कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।